नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 284 खां वठी 286 ताईं आख़िरी आयत सूरह बक़रा जो अल्हम्दुलिल्लाह। तर्जुमो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लिल्लाही अल्लाह ही जे लाए मां जेको कुछ फ़िस समावाती आसमानन में आहे वमा फ़िल अर्दी ऐं जेको कुछ ज़मीन में आहे। व इन तुबदू ऐं अगर तव्हां ज़ाहिर करियो मां जेको कुछ फ़ी अंफुसिकुम जेको तव्हांजी दिलनि में आहे औ या तुख़्फ़ूहु तव्हां लिकायो उनखे युहासिबकुम मुहासिबो कंदो तव्हांजो या हिसाब वठंदो तव्हां खां बिही उनजो अल्लाह फ़यग़फ़िरु लिमन यशा पोइ हू बख़्शे छॾे जंहिंजे लाइ हू चाहे यानी जंहिंखे चाहे अल्लाह बख़्शे छॾे माफ़ करे। व युअज़िबु मन यशा हू अज़ाब ॾे जंहिंखे चाहे। वल्लाहु ऐं अल्लाह अला मथां कुल्लि शैइन हर शइ जे क़दीर कुदरत रखण वारो आहे। आमनर रसूलु ईमान आंदो रसूल बिमा उन शइ ते उनज़िल जेको नाज़िल कयो वियो इलैही तरफ़ उनजे मिन रब्बिही उनजे रब जी तरफ़ां। वल मुमिनून ऐं मोमिन जेके हुआ उन्हनि बि ईमान आंदो। कुल्लुन सभिन आमन ईमान आंदो बिल्लाही अल्लाह ते व मलाइकतिही ऐं उनजे फ़रिश्तनि ते व कुतुबिही ऐं उनजी किताबनि ते व रुसुलिही ऐं उनजे रसूलनि ते। ला न नुफ़र्रिक़ु असीं तफ़रीक़ कयूं था या फ़र्क़ु कयूं था बैन विच में अहदिन कंहिं बि हिक जे मिन रुसुलिही रसूलनि जे यानी कंहिं बि रसूल खे ॿिए खां फ़ज़ीलत या असीं कंहिं में बि फ़र्क़ु नथा कयूं सभिनि खे मञूं था। वक़ालू ऐं उन्हनि चयो समिअना असां ॿुधो व अताना ऐं असां इताअत कई। ग़ुफ़रानक बख़्श असांखे रब्बना ए असांजा रब व इलैकल मसीर ऐं तुंहिंजी ही तरफ़ असांजी वापसी आहे। ला न युकल्लिफ़ुल्लाहु तकलीफ़ में विझे थो अल्लाह ताला नफ़्सन के जान खे इल्ला मगर वुसअहा उनजी वुसअत जे मुताबिक़। लहा उनजे लाइ मां कसबत जेका उन कमाई कई यानी जेका भलाई कमाई कई हिसाब उनजे पंहिंजे मथां। व अलैहा ऐं उनजे ई मथां आहे मक्तसबत जेका उन कमाई यानी जेको बुरा कम कया से बि उनजे पंहिंजे लाइ जेको जान जेको कंदो उहो उनजी पंहिंजे मथां आहे। रब्बना ए असांजा रब ला न तुआख़िज़ना तू मुआख़िज़ो कजां यानी तू असांजी पकड़ न कजां। इन नसीना अगर असां विसारे छॾियूं भूल चुक करे थी वञे असां खां ऐं अख़्ताना या ख़ता थी वञे का। रब्बना ए असांजा रब वला ऐं न तहमिल विझजां अलैना असांजे मथां यानी को बोझ न विझजां असांजे मथां इसरन बोझ कमा जीअं हमलतहू बोझ विधो तो अलल लज़ीन उन्हनि माण्हुनि ते जेके मिन क़ब्लिना असां खां पहिरीं हुआ। रब्बना ए असांजा रब वला ऐं न तुहम्मिलना असांजे मथां विझजां उहो माला जंहिंजी न ताक़त लना ताक़त आहे असां में बिही जंहिंजी यानी अल्लाह खां पनाह बि घुरिजे त अल्लाह अहिड़ो असांजे मथां बोझ न विझां जंहिंखे खणण जी असां में ताक़त न आहे। वाफ़ु अन्ना दरगुज़र कर असां खां। वग़फ़िर लना बख़्श असांखे यानी असांजी ख़ताउनि खे गुनाहनि खे अल्लाह खां माफ़ी घुरो। वग़फ़िर लना बख़्श असांखे वरहमना ऐं रहम कर असांजे मथां अंत मौलाना तूं ई असांजो मौला आहीं तूं ई असांजो मददगार दोस्त साथी जेको भई अल्लाह ताला तूं ई असांजो ऐं अंत मौलाना तूं ई असांजो मददगार आहीं। फ़ंसुरना पस मदद कर असांजी अलल क़ौमिल काफ़िरीन मथां काफ़िर क़ौम जे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।